वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पेट्रोल डीज़ल क़ीमतुनि में वाध ख़िलाफ़ चिंची रिक्शा ड्राइवरनि, बस ड्राइवरनि, सियासी समाजी शहरियुनि पारां फरीदाबाद प्रेस क्लब खां सिटी गेट ताईं एहतिजाजी रैली कढी वई। इन मौक़े ते चिंची रिक्शा ड्राइवरनि, बस ड्राइवरनि, समाजी अॻवाननि कामरेड अली चांडियो, मोहरम अली बिरोही, मीर गांईचो, अमीर चांडियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हिक धक में पेट्रोल 137 रुपया ऐं डीज़ल 100 रुपया खां मथे इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं सबबि असां चिंची रिक्शा वारनि ऐं बसनि मालिकनि ऐं हर माण्हू खे सूरनि में विझी छॾियो आहे। पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थियण सबबि महांगाई वधी रही आहे। महांगाई वधण सबबि आम माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी लाइ परेशान आहे। हिननि वधीक चयो त डीज़ल पेट्रोल जी क़ीमतुनि में हथरादू वाध करे असां सां ज़ुल्म कयो थो वञे। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान खे मुतालबो कयो त हथरादू वाधायल पेट्रोल डीज़ल जूं क़ीमतूं घटि करे असांखे महांगाई जे अज़ाब खां बचायो वञे।